अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सारा पर एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण मिसाल कंदासीं। नओं चैप्टर स्टार्ट कयूं था सतों, जंहिंजी मिसाल आहे 7 ढाई 1। मतिलबु पहिरीं मिसाल आहे। मिसाल पढ़ूं था त चंड ज़मीन जी चुधारी 3.84 इंटू 10⁻8 मीटर नीम क़तर गोलाई में चक्कर काटे थो। चंड जी स्पीड 1022 मीटर फी सेकेंड आहे। ॿुधायो त हिनजी मर्कज़ माइल तेज़ी केतिरी थींदी। त पाण खे नीम क़तर आर बि मिलियल आहे, हुन खां पोइ वी बि मिलियल आहे त विलासिटी केतिरी अथसि, स्पीड केतिरी अथसि, ऐं ॿुधायो त हिनजी मर्कज़ माइल तेज़ी केतिरी थींदी। मतिलबु पाण खे एक्सलेरेशन करणी आहे, सेंट्रीपिटल एक्सलेरेशन मालूम करणी। ठीकु आहे। वरी ॿीं डेटा लिखी था वठूं। डेटा में छा छा मिलियल आहे पाण खे। आर घणी आहे 3.84 इंटू 10⁻8 मीटर, ऐं वी जेकी स्पीड आहे हू घणी मिलियल आहे चंड जी 1022 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। पाण खे मालूम छा करिणो आहे, एक्सलरेशन, सेंट्रीपिटल एक्सलरेशन। ठीकु आहे। ही डेटा थी वई। हाणे पाण सोल्यूशन कयूं था। फार्मूलो छा आहे? फार्मूलो आहे सेंट्रीपिटल एक्सलरेशन जो ए सी जो v² अपान आर। ही वी आहे, ही आर आहे, ए सी पाण खे मालूम करना हो फार्मूलो। हाणे वैल्यू पुट कयूं था त वी जी वैल्यू छा आहे 1022, हिन जो स्क्वायर, ऐं आर जी वैल्यू छा आहे 3.84 इंटू 10⁻8 10⁻8। ठीकु आहे। हाणे हिन स्क्वायर जो मतिलबु आहे 1022 जो स्क्वायर आहे, त मतिलबु 1022 खे मल्टीप्लाई करिणो आहे 1022 सां। ठीकु आहे। जंहिंजे मथां स्क्वायर हूंदो आहे हुनखे पंहिंजे पाण सां पाण ज़रब कंदा आहियूं। बाक़ी ही रेडियस जेको आहे आर हू साॻियो ई लिखंदासीं। हाणे हिननि खे पाण में 1022 खे 1022 सां ज़रब कंदासीं त जवाबु ईंदो पाण वटि 10,444,84। ठीकु आहे। पाण हाणे छा करिणो आहे, हिन खे हुन में कन्वर्ट करे वठूं साइंटिफिक नोटेशन में। साइंटिफिक नोटेशन में कन्वर्ट कंदासीं त ही ढाई अची हिते पाण बिहारियूं, हिते बिहारदासीं 1 2 3 4 5, मतिलबु 5 ढाई पाण हेॾे आंदो आहे, ढाई खे हेॾां शिफ्ट कयो आहे त हिते पावर अची वई घणी 10⁻5 प्लस 4। जॾहिं ढाई हिन साइड शिफ्ट थींदी हुजे त पावर प्लस जो हूंदो। बाक़ी साॻियो अञा हेठि लिखूं हेठि। हाणे पाण हिन खे 10 खे वंड करिणो आहे 3.84 सां, मतिलबु 10 ढाई ही जेको आहे 44484 खे वंड करिणो आहे 3.84 सां। ठीकु आहे। बाक़ी ही जेका आहिनि पाण में कट कंदा, पाण में कट थी वेंदा पावर जेका। हिन जो जवाबु ईंदो जॾहिं 10 ढाई 444 खे वंड कंदासीं 3.844 सां त जवाबु ईंदो पंहिंजो 2.72। हाणे ही जवाबु त हिननि जो थियो। बाक़ी जेकी पावर आहे हू पाण कट कंदासीं। हाणे ही 8 हिते आहिनि त जॾहिं मथे विया त ही माइनस जा थी वेंदा, माइनस जा थी विया। हाणे 5 मां 8 वञणु, मतिलबु जंहिंजा वधीक आहिनि हुनजो जवाबु बचंदो। वधीक छा जा माइनस जा आहिनि त माइनस जा 3 जवाबु अचंदो, 10⁻−3। ही पंहिंजो जवाबु आहे मीटर पर सेकेंड स्क्वायर। ए सी जेकी आहे तेज़ी कहिड़ी सर्कल वारी, पाण जंहिंखे पाण छा चवंदा आहियूं सेंट्रीपिटल एक्सलरेशन, हू पंहिंजी ही थी 2.72 इंटू 10⁻−3 मीटर पर सेकेंड स्क्वायर। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। हिन खां पहिरियों पाण 3, 4
पंजों छहों पूरा चैप्टर मिसालन एक्सरसाइज समेत अपलोड करे चुका हूँ, जेको तव्हां ॾिसी सघो था। खुदा हाफ़िज़।